वसल्लम जे गुलामन पतंग ऐं परवाननि जी निशानी अलामत आहे। ऐं इहो यादि रखिजो त मस्जिद जी जेका ज़ीनत, मस्जिद जो जेको सिंगार आहे उहो रोगन, रंग, बलफ, बिजलियूं इहे नाहिनि, तव्हां जमाती आई। मस्जिद जे करे बनी पई हुजे, को नमाज पढ़ण वारो न हुजे त उन मस्जिद जो को फ़ाइदो न आहे। ऐं हीअ जेका मस्जिद आहे इहो अल्लाह जो घर आहे। उलमा ने लिखियो आहे, बुजुर्गनि फरमायो आहे किताबनि में त जेका मस्जिद जंहिं इलाइक़े में बनबी आहे उहे इलाइक़े वारा जेतिरो मस्जिद के आबाद कंदा आहिनि, इहा मस्जिद अल्लाह जो घर रब जी दरबार में उन ॻोठ वारनि जी सलामती जी दुआ घुरंदी आहे। ऐं अल्लाह इन्हनि खे सलामती ॾे, इन्हनि खे अमन ॾे, इन्हनि जे मथां रहम फरमा जिन मूंखे आबाद ऐं रोशन कयो आहे। पर जेकॾहिं मस्जिद खे वीरान कबो, अल्लाह न करे, त उहा मस्जिद उन ॻोठ वारनि जे लाइ अल्लाह जी दरबार में बद दुआऊं ॾींदी आहे। अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे रब जे घर मस्जिद खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तारीख़ हिंदुस्तान में ईंदो आहे त शाहजहान बादशाह उन हिकड़ी आलीशान मस्जिद तामीर कराइण जो इरादो कयो। किन बुजुर्गनि इन खे आलमगीर बादशाह ना भी इन हिकायत के मनसूब कयो। पर मूं जंहिं किताब में पढ़ी उन में शाहजहान बादशाह जो हवालो हो, उन जे नाले सां लिखियल हो। तो उन मस्जिद तैयार कई, पर उन ऐलान इहो कयो त हिन मस्जिद में केर पंहिंजो रुपयो भी न मिलाए। मां पंहिंजे ख़र्च ते अल्लाह जे घर मस्जिद के तामीर करण चाहियां थो। बादशाह जो ऐलान थी, मस्जिद की तामीर शुरू थी। मस्जिद जो जेको राज़ो हो, जेको मिस्त्री कम करण वारो हो, उन के बुजुर्ग खां ॿुधो हो, के आलिम खां ॿुधो हो त जेको मस्जिद में हिकड़ी सिर, हिकड़ो बिलाक लॻाईंदो आहे त अल्लाह पाक उन जे लाइ बि जन्नत में महल ठाराईंदो आहे। उचारो गरीब हो, उन जे तरफ पैसा कोन हा, मजदूरी कंदो हो। उन जी घर वारी मोमिन हुई। जेकॾहिं वो 50 रुपया मजदूरी खणी वेंदो त घर वारी 40 रुपयनि जो राशन वठंदी, ही 10 रुपया रखी छॾींदी। ऐं जॾहिं उहे चंद पैसा जमा थिया, इहो शख्स मस्जिद जो राज़ो हो, कारीगर हो, वो कम कंदो हो। घर वारी चयो त मुंहिंजे तरफ़ां हिकड़ी सिर वठी इन मस्जिद जे बुनियाद में लॻाए छॾ। उन चयो माई मुंहिंजो मथो थी कढाई, मजूरी लगी पई आहे। बादशाह ऐलान कयो आहे, मां कम तां कढी छॾींदो, लिकाए छुपाए खणी वञ, अल्लाह भरम रखंदो। ऐं हुन छा कयो, हिकड़ी सिर वठी कपड़न में लिकाए, पाण मजदूर हो, कारीगर हो, मस्जिद शरीफ जे दीवार में लगाए छॾी। रात जो बादशाह सुतो, ख्वाब ॾिसे त जन्नत में आलीशान महल बनियो। ऐं पुछा कई इहो महल कंहिंजो आहे, त ॿुधायो वियो त हिंदुस्तान जो बादशाह शाहजहान बादशाह आहे। उन अल्लाह जी रज़ा जे लाइ मस्जिद ठाराई आहे। अल्लाह पाक उन जे बदले में इहो जन्नत जो महल उन जे लाइ तैयार करायो आहे। वरी जो बादशाह अॻियां हलियो त उन ई महल जहिड़ो हू बहू साॻियो ॿियो महल बनियो। पुछा कि इहो महल कंहिंजो आहे? ॿुधायो वियो त उन शाहजहान बादशाह जी मस्जिद में जेको मजदूर कारीगर कम कंदो आहे, इहो महल उन जो आहे। बादशाह चयो त मां त उनखे मजदूरी ॾींदो आहियां, पैसा ॾींदो आहियां, उनके महल कीअं मिलियो? ॿुधायो वियो त बादशाह तूं त उनखे मजदूरी पैसा ॾींदो, पर हुनजी अक़ीदत हुई ऐं इन हदीस ते उन जो ईमान हो त मदीने जे मीर फरमायो जेको मस्जिद तामीर कंदो आहे, अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में महल तैयार कंदो आहे। उन लिकाए छुपाए हिकड़ी सिर इन में लगाए छॾी, अल्लाह पाक हिकड़ी सिर जे बदले उनखे जन्नत जो महल अता फरमायो। वो बादशाह हो, उन छा कयो, जेका मस्जिद तामीर थी उनखे वरी भी शहीद कराई।
शहीद कराए ऐलान कराई त बाबा जेको हिन मस्जिद में पंहिंजो हिस्सो मिलाइण चाहे तो वो पंहिंजो हिस्सो मिलाए सके। को बिला करे, को सिरों दे, को पत्थर दे, को सीमेंट दे, जेको भी ॾियण चाहे तो दे, ताकि हिन मस्जिद जे बदले सिर्फ मो बादशाह जान के जन्नत जो महल न मिले बल्कि मुझी पूरी कौम के जन्नत जो महल मिले। अल्लाह जा घर ये मामूली शे ना है। मदीने जे साईं फरमाए तो जॾहिं जन्नत खां गुज़रंदा आहियो तो जन्नत में दाखिल थी वेंदा। जन्नत खां गुज़रो जन्नत में दाखिल थियो। प्यारा दोस्तों बुजुर्गो असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां जो फरमाना जन्नत सते आसमानन खां मथे आ। दिलबर असां त ज़मीन ते हलंदा आहियूं, जन्नत किथे आहे? मुझे महबूब मदीने वारे फरमायो मुझा प्यारा गुलाम ये मस्जिदूं जेके अल्लाह जा घर आहिन ये मस्जिदन जे सूरत में अल्लाह पाक ज़मीन ते जन्नत बनाई आहे। ये मस्जिद सिर्फ तव्हां के बिल्डिंग इमारत नजर न अचे, ये जन्नत है। या रसूल अल्लाह चलो जन्नत असां ॾिठी पाण जन्नत में असीं वियासीं उते त कुछ कोन हूंदो आहे। गुलाम हैदर वेठो हूंदा, मौलाना पुनल वेठो हूंदा, वेठा ॿार पढ़ाईंदा। रमज़ान शरीफ में तो अञा कुछ माल पानी हूंदो आहे, आम ॾींहंनि में तो कुछ भी कोन हूंदो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो तव्हां मस्जिद में वञो, वञी करे अल्लाह जो जिक्र करियो, वञी करे अल्लाह जे कुरान जी तिलावत करियो, वञी करे नफिल पढ़ो। जेको अल्लाह जे घर में दाखिल थी करे अल्लाह जो जिक्र कंदो आ, अल्लाह जी तस्बीह पढ़ंदो आ, तिलावत कुरान करीम कंदो आ या नफिल पढ़ंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके जन्नत में फल खाइण जो सवाब दींदो आहे। तो गोठ वारा अवां के ये गुजारिश है तो ये मस्जिद है अल्लाह जो घर है, इनके आबाद नमाज़न सा अल्लाह जी सजदन सा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो नमाज कायम करो, ज़कात अदा करो ऐं रुकू करो, रुकू करण वारन सां गॾु। अब अच्छा हुक्म नमाज पढ़ो, ज़कात दियो ऐं रुकू करण वारन सां गॾु रुकू। हाणे मूंखे जेको अॼु ॻाल्हाइणो आहे उहो इंशाअल्लाह जेतिरो टाइम मूंखे मिलियल आहे नमाज़ जे मुतालिक़ ॻाल्हायूं। नमाज़ इस्लाम जो अहम फरीज़ो आहे जेके अफ़सोस अॼु असां मुस्लमान फर्ज़ ई नथा सम्झूं। ईअं ग़फ़लत में असां गुज़ारियो। नमाज क़ाइम करियो, ज़कात अदा करियो, रुकू करण वारन सां गॾु रुकू करियो। रुकू करण वारन सां गॾु खां मुराद त नमाज पढ़ो जमात सां पढ़ो, नमाज पढ़ो जमात सां पढ़ो। प्यारा दोस्तों बुजुर्गो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आ। अगे जेके नबी होंदा हा हजरत मूसा अलैहि सलाम जो ज़मानो निहार, हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो, हजरत दाऊद अलैहि सलाम, हजरत ईसा अलैहि सलाम जो ज़मानो निहार। उन जे ला मुंहिंजा प्यारा हिकड़ी मखसूस जगह हूंदी ही जिते नमाज इबादत कंदा हा। प्यारा दोस्तों जेकॾहिं सफर में वञणो पवंदो हो मस्जिद मां मिट्टी खणंदा हा, उहा मिट्टी पाण सां गॾु रखंदा हा। जिते नमाज पढ़णी हूंदी ही कपिड़ो विछाए करे उन जे मथां मिट्टी विछाईंदा हा। मिट्टी मुंहिंजा प्यारा विछाए करे पोइ नमाज पढ़ंदा हा त नमाज थींदी ही, वरना हर जाइ ते उन्हनि जी नमाज कान थींदी ही। पर अल्लाह पाक रसूलुल्लाह जे सदके तव्हां असांजे लाइ इहो आसानी फरमाया। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो इहो रब्बुल आलमीन जो एहसान आ जो नबी पाक जो उम्मती जिते भी नमाज पढ़ंदो आ अल्लाह पाक उन जी नमाज कबूल फरमाईंदो आहे।
नबी सी फरमाए इहो एजाज़ कंहिंखे बि कोन मिलियो जंहिंजे लाइ रूह ज़मीन मस्जिद करार ॾिनी वई। इहो जेकॾहिं मिलियो आहे त मां मदीने वारे साईं खे मिलियो आहे। मुंहिंजो उम्मती किथे बि नमाज़ पढ़े उनजी नमाज़ थी वेंदी आहे, पर घर में नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो पंहिंजे ज़मीन ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। प्यारा दोस्त बुज़ुर्गो दुकान ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। पर मिशका शरीफ जे हदीसा हज़रत सैयदना अबू हुरैरा राविया मुंहिंजे दिल पर मदीने वारे फरमायो जॾहिं बि मुंहिंजो उम्मती मोहल्ले जी पाड़े जी मस्जिद में अची करे पढ़ंदो हिकड़ी नमाज अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे 27 नमाज़न जो सवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान 27 नमाज़न जो सवाब। ये नमाज जेकॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पढ़े त हिकड़ी नमाज जे बदले 50,000 नमाज़न जो सवाब। पर ये नमाज जेकॾहिं काबतुल्लाह शरीफ में पढ़े त हिक नमाज जे बदले रब पाक लख नमाज़न जो सवाब अता फरमाए। लख नमाज़न जो सवाब। बहरहाल काबतुल्लाह शरीफ तो वो वञी सके तो जंहिंखे अल्लाह पाक वसाइल ॾिना आहिनि, जंहिंखे तौफीक आहे। पर जेको गरीब आहे, जेको फ़कीर आहे, जेको मिस्कीन आहे, इन्नमल अअमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियतन ते आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो सच्ची दिल सां अल्लाह जे घर अचे, अल्लाह जे मस्जिद में अची करे अर्ज़ करे मुंहिंजा मौला मां काबतुल्लाह शरीफ नथो पहुची सघां, मके मदीने नथो पहुची सघां। मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे पाड़े जी मस्जिद में आयो आहियां। मालिक करीम मूंखे उहो सवाब अता फरमा जेको तो मके मदीने वारनि लाइ लखियो आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे अहिड़ो शख्स पढ़ंदो पाड़े वारे मस्जिद में नमाज़ आहे, अल्लाह पाक उनखे मके मदीने जे मस्जिद जो सवाब ॾींदो आहे। नमाज नबी सही फरमाए तो मुझो उम्मती जॾहिं नमाज में बीहंदो आहे त मां मुस्तफ़ा जो अखियूं थदियूं थी पवंदियूं, मां ठरी पवंदो आहियां। ऐं ॿी रवायत में आहे त जॾहिं नबी पाक जो उम्मती अल्लाह जे घर में ईंदो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो नमाज पढ़ंदो आहे, मस्जिद में अची करे अल्लाह अकबर चई करे मुंहिंजा प्यारा जॾहिं क़याम कंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकन खे फरमाईंदो आहे ऐ मलाइको याद करियो उहो ज़मानो जॾहिं मां हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम खे पैदा फरमायो। अवां चयो हो मौला न पैदा कर, आदम अलैहिस्सलाम जी औलाद ज़मीन में फसाद कंदे, ज़मीन में खून वाहींदा, मौला ये शिरक कंदा, नाफरमानियो कंदा। मलाइको मां तव्हांखे फरमायो हो इन्नी आलमो मा ला तालमून, जेको मां रब ॼाणंदो आहियां तव्हां न ॼाणंदा आहियो। मलाइको अवां जी नज़र बनी आदम जे फसादन जे मथां हुई, मां रब करीम जी नज़र हेड़े नमाज़ीअ बानन जे मथां हुई। मां हिन नमाज़िन खे बि ॾिठो जेके मूं रब जे लाइ आधी रात जो उथी करे सजदा कंदा, आधी रात जो अल्लाह वारनि जो शेवो आहे। जॾहिं लोक सुम्हंदो आहे अल्लाह जा वली उथंदा आहिनि, अल्लाह वारा जागंदा आहिनि। वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, अल्लाह वारा मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उथी करे जॾहिं माण्हू सुम्ही पवंदा आहिनि, जॾहिं मुंहिंजा प्यारा सर्दीअ जूं रातियूं हूंदियूं आहिनि, थधे पाणीअ सां भी वज़ू करे अल्लाह जे
घर मस्जिद में अचे करे जॾहिं नमाज पढ़न था मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो हिक रकात में 15 सिपारा ॿी रकात में 15 सिपारा पढ़ी करे सलाम फेरींदा आहिन त सुबुह सादिक थी वेंदी आ लुड़क हारे चवंदा आहिनि मौला असां तुंहिंजी इबादत जो हक़ अञा अदा न कयो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे अहिड़ो इख़लास नसीब फरमाए। असां साईं जेको 5 वक़्त नमाज़ फूकजी पवंदो मां नमाज़ी आहियां हज करे अचे मां हाजी साहब आहियां अब हाजी साहब ही अल्लाह साईं तोखे कमा हक़ हो हाजी बनाए सुठी ॻाल्हि आहे पर रब्बुल आलमीन फ़ख्र खां भी बचाए। बेटा से फरमाए संग पसे सरही न थे मता पिरी पंहिंजो न कन इन दर मथे दादिलियूं अदारू वदियूं रत वञन पो हितां बारो चन कई लोधे कढियूं कई आया रब पाक रहम फरमाए। नमाज उन्हनि पढ़ी जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में अचन तो सुकून सां गॾु कोई शख्स बीठो आहे घर जो थंब जेको हूंदो मदीने जे मीर फरमायो केर आहीं या रसूल अल्लाह अवां जी साहिबज़ेदी सैयदा खातून जन्नत फातिमा छा पई करी या रसूल अल्लाह नमाज पे पढ़ी निंड जा झोटा पे आया पोइ हिन थंब सां मूं पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो मतां निंड जो झूठो अची वियो क़ुरान पई पढ़े हिकिड़ी रकात में पूरो क़ुरान हिकिड़ी रकात में पूरो क़ुरान पढ़ंदी आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो तॾहिं अल्लाह पाक इहो मक़ाम ॾिनो आ त नबूवत इनके घर के है इमामत इनके घर के है शहादत इनके घर के है शफाअत इनके घर के है गुनाहगारो न घबराओ शफाअत इनके घर के है बुरों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुजूर के अर्ज कंदी बाबा रात छो एडी नंढी आहे छा फरमाईंदी ही बाबा सी रात एडी छो नंढी आहे जो मुंहिंजो त ॿ रकातो नफल भी पूरो नथो थी। अल्लाह पाक तव्हां असांखे ऐं तव्हां असांजी मान भेणनि खे नमाज जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां सिंधी क़ौम मां नमाज इलाही घटिजी वई आहे ऐं मर्दन मां अञा के कणा आहिनि औरतन मां त माशाअल्लाह सफ़ाई थी वई आहे। अल्लाह ताला रहम कोन करे तो कुछ लठ खणनी पवंदी सिर्फ रहम सां कम कंदो कोन कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल हुजूर जी हदीस आहे त हर हिक माण्हू पंहिंजे धन जो चरावो आहे धराड़ आहे। धराड़ खां का बकरी का गऊं का रिढ में किथे विञाइजी वेंदी त बाबा धराड़ खां पुछबो या के ॻोठ वारे खां पुछबो धराड़ खां पुछबो त तुंहिंजे घर जी सूरत में इहो हिकिड़ो नंढड़ो धन अल्लाह पाक तोखे ॾिनो आहे। तूं जेकॾहिं वॾो आहीं पुट जो सवाल थींदो न्याणी जो सवाल थींदो घर वारी जो सवाल थींदो दे ख़बर तो नमाज जी तालीम ॾिनी हुई या न ॾिनी हुई नमाज तो ॿुधाई हुई या न ॿुधाई हुई नमाज जो तो हुक्म कयो हो या न हुक्म कयो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हदीस पाक में ईंदो आहे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे हिकिड़ी औरत अल्लाह जे दरबार में ईंदे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो मुंहिंजी बानी तो नमाज छाजे ला न पढ़ी वा अर्ज कंदी मुंहिंजा मौला मां नमाज पढ़ा हा पर मुंहिंजे बाबे मूंखे तालीम ही न ॾिनी हुई। छा चवंदी अब्बा सेखारियो ई कोन हो। रब से फरमाईंदो कि जहन्नम में
वरी उन औरत जे लाइ हुकुम थींदो हिन खे बि जहन्नम अर्ज़ कंदी मुंहिंजा मालिक मुंहिंजो अञा हिकिड़ो अर्ज़ आहे बाबा त कोन सेखारी पर मुंहिंजे वॾे भाउ बि मूंखे कॾहिं निमाज़ कोन सेखारी रब सी फरमाए इनखे बि हणो जहन्नम में वरी अर्ज़ कंदी मौला मुंहिंजे घर वारे बि मूंखे कॾहिं निमाज़ जो हुकुम कोन ॾिनो इन वटि एतिरो पावर हो ऐं औरत हुई जेकॾहिं न मूंखे हिकिड़ी धमकी ॾे हा त निमाज़ न पढ़ंदी तोखे तलाक ॾेई छॾींदी त आउं निमाज़ ज़रूर पढ़ां उहो घर वारो बि पाण सां गॾु खणंदो वरी अर्ज़ कंदी मालिक मुंहिंजे पुट बि कॾहिं अदब जे दायरे में रही करे मूं माउ खे निमाज़ जी दावत कोन ॾिनी मुंहिंजो पुटु हो इनखे बुखार थींदो हो मुंहिंजी निंड हराम थी वेंदी घर खां ॿाहिरि हूंदो हो मूंखे सुकून न ईंदो हो मूंखे चवे हा मां मुंहिंजी माउ हीअं हथ ॿधी अर्ज़ थो करां निमाज़ पढ़ मां जेकॾहिं निमाज़ न पढ़ंदी तुंहिंजे हथ जी मानी न खाईंदसि त आऊं जे तो रब जी मोहब्बत में न पुट जी मोहब्बत में निमाज़ ज़रूर पढ़ां अल्लाह पाक तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए कहिड़ो बहानो उते कंदासीं कहिड़ो बहानो कंदासीं कहिड़ी उते सिफारिश हूंदी हदीस पाक में ईंदो आहे मदीने जे सफ़र में हिकिड़ो शख्स खे रब सी फरमाए तो निमाज़ छो कोन पढ़ी चवंदो मालिक आऊं निमाज़ पढ़ां हा पर आऊं पंहिंजे ॻोठ जो वरेरो होसि कम हा को फॾा फसाद थाणू झेड़ा झगड़ा सभिनि खे आऊं मोह ॾींदो अल्लाह तबारक व तआला हज़रत सुलेमान अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह खे घुराइण जो हुकुम ॾींदो हज़रत सुलेमान अलैहि सलाम जो रूह मुबारक ईंदो रब साईं मलाइकनि खां पुछंदो मलाइको हाणे ॾियो ख़बर सुलेमान अलैहि सलाम जी मसरूफ़ियत ज्यादा हुई या हिन जी मसरूफ़ियत ज्यादा हुई हज़रत सुलेमान अलैहि सलाम रूह ज़मीन जो बादशाह हो इंसाननि जा जिन्ननि जा कीड़नि मकोड़ियुनि जा मच्छरनि जा भी फैसला अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहि सलाम फरमाईंदो मकोड़ियुनि जा फैसला कंदो हो मलाइका अर्ज़ कंदा मालिक हज़रत सुलेमान अलैहि सलाम ज़ाहिर उन जी मसरूफ़ियत ज्यादा हुई पोइ रब साईं फरमाईंदो सुलेमान अलैहि सलाम कॾहिं निमाज़ छॾी मलाइका चवंदा मालिक असां गवाही था ॾियूं सुलेमान अलैहि सलाम कॾहिं बि निमाज़ कोन छॾी रब्बुल आलमीन फरमाए तू मुंहिंजी दरबार में कूड़ ॻाल्हाईं लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़नि जे मथां त मूं रब जी लानत आहे तुंहिंजा दोस्त आया ते तुंहिंजा यार आया ते तुंहिंजी बिरादरी जी शादी हुई तुंहिंजो को वोटनि जी कैंपेन हुई पंहिंजे सरदार जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ जे लाइ तूं रातिनि जूं रातियूं गुज़ारे छॾियूं मूं रब जे लाइ तो वटि 5 मिंट बि कोन हा रब्बुल आलमीन फरमाईंदन के जहन्नम में दाखिल कयो हिकिड़ो शख्स ईंदो अल्लाह रब साईं उनखे फरमाए तो नमाज छो कोन पढ़ी वो अर्ज़ कंदो मालिक नमाज पढ़ा पर बीमार होस गोॾनि में तकलीफ़ हुई चेल में सूर हो सजदो कयम ते मथो पे फिरियो पोइ नमाज कोन पढ़ी अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत सैयदना अयूब अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह के घुराइण जो हुकुम ॾिनो तोखे ख़बर हुअण खपे त हज़रत अयूब अलैहि सलातो सलाम जे मथां अल्लाह पाक जो इम्तिहान हो जो साईं जिन के जिस्म में अहिड़ी बीमारी लगी जो पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया हा उहे कीड़ा जेकॾहिं साईं जे जिस्म मां ज़मीन ते किरियो पवंदा पाण खणियो वरियो जिस्म ते चुपड़ाए छॾींदा त मुंहिंजे महबूब जी अता रब ॾिनो आ तेरा दर्द मेरा दरमां तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमां तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है रब सी फरमाइंदो त
तो हजरत अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी ज्यादा हुई या हिन शख्स जी बीमारी ज्यादा? मलाइका गवाह न मालिक हजरत अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी ज्यादा। रब सी फरमायो हजरत अयूब अलैहिस्सलाम कदे नमाज छडी? मलाइका चंदा मालिक न। रब्बुल आलमीन फरमायो तो हया न थियो चे तो मुंहिंजी दरबार में कूड़ थो गा। हिकड़ी औरत के आंदो वेंदो, वो अर्ज कंदी मौला मां नमाज पढ़ा, मुंहिंजो मुड़स ज़ालिम हो, टाइम ते मानी न थिए, टाइम ते घर जी सफ़ाई न थिए, को ॿार रुअंदल हुजे तो मुंहिंजो मथो फाटंदो हो, विढ़ंदो हो मूंसां, आ मजबूर हुई। अल्लाह पाक हजरत सैयदा आसिया रदी अल्लाह ताला अन्हा जी रूह के घुराइण जो हुकुम ॾींदो। हजरत सैयदा आसिया रदी अल्लाह ताला अन्हा फिरौन जी घरवारी हुई। फिरौन खां वधीक ज़ालिम थी सके थो छा? जेको पंहिंजो पाण खे खुदा सॾराईंदो हो, माण्हुनि खां सजदा कराईंदो हो, लेकिन उन जे बावजूद भी रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाईंदो त आसिया खां कॾहिं हिकड़ी नमाज कज़ा थी ही? मलाइका अर्ज़ कंदा न मालिक, हिकड़ो वक्त भी कज़ा न थी। ई फिरौन निभागो घर में वेठो हूंदो हो तब आसिया तुंहिंजी दरबार में हथ ॿधियो हाज़िर हूंदी, नमाज पढ़ंदी ही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन औरत के हुकुम फरमायो तू मुंहिंजी दरबार में कूड़ थी। पिरी प्यारा ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भा, अञा टाइम अथे यार, कुछ पंहिंजो पाण में तब्दीली आण। अञा जन्नत जा दरवाजा खुला पिया आहिनि, दोज़ख जा दरवाजा बंदि लॻा पिया आहिनि। सुभाणे अरिड़ों रोज़ो आहे, कंहिंखे ख़बर त मथियो रमज़ान असांखे मिलंदो या कोन मिलंदो, पर इहो वक़्तु आहे अॼु खां ई पको इरादो कर। मां गर्रक बि रब्बिकल करीम, तोखे कहिड़ी ॻाल्हि पंहिंजे रब जे दर खां परे करे छॾियो। उहो त महिरबान आहे, उहो त हुकुम फरमाईंदो बाना तोखे अचण में देर लॻी सघे थी, मां रब खे माफ़ करण में देर कोन लॻंदी आहे। 80 साल जो कोराड़ो आ, बुत परस्ता, बुत जी पूजा कंदो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, आधी रात बुत जे साम्हूं वेही या सनम या सनम या सनम पुकारींदो आ। सियारे जी रात आ, अध रात आ, निंड लॻी आ, 80 साल जी उम्र आ, बुत के पुकारींदे पुकारींदे सनम सनम चवंदे ग़लतीअ मां उन जी ज़बान मां निकिरी वियो या समंद। मुंहिंजा प्यारा हेॾा या समंद निकितो आ, आसमान मां मुंहिंजे रब 70 मरतबा फरमायो लब्बैक या अब्दी, लब्बैक या अब्दी, लब्बैक या अब्दी। मलाइकनि अर्ज़ कयो असांजा मालिक, असांजा ख़ालिक, ग़लतीअ मां तोखे पुकारैया, भुल मां तोखे पुकारैया। मुंहिंजे रब पाक इरशाद फरमायो मलाइको अली वसल्लम जे ग़ुलामनि पतंग ऐं परवाननि जी निशानी अलामत आहे। ऐं इहो यादि रखिजो